सूफ़ियन जी धरती सिंध, जंहिंमें माज़ी जा केतिरा ई लोक अज़ीम ऐं मशहूरु सूफ़ी बुज़ुर्ग जंहिंजी मिटी हेठि दफ़न थियल आहिनि, जंहिंमें हिकु लाल शहबाज़ कलंदर बि शामिल आहे, जंहिंजो असुलु नालो सैयद उस्मान शाह मरवंदी हो ऐं शाह हुसैन बि सॾियो वेंदो। लाल कलंदर शहबाज़ जो जनम 1177 में अफ़गानिस्तान जे शहर मायवंड में थियो ऐं वालिद मोहतरम जो नालो इब्राहिम कबीरुद्दीन हो, जेको पिणु हिकु नेक ऐं परहेज़गार इंसान हो। लाल शहबाज़ कलंदर जा वॾा इराक़ जे शहर बगदाद खां ललपलाण करे ईरान जे शहर मशाद में मुक़ीम थिया, जितां खां पोइ अफ़गानिस्तान जे शहर मायवंड आया, जिते कलंदर लाल शहबाज़ जो जनम थियो। लाल शहबाज़ कलंदर पंहिंजी इब्तिदाई तालीम पंहिंजे ई घर में वालिद इब्राहिम कबीरुद्दीन खां हासिलु कई ऐं क़ुरान शरीफ़ ऐं अरबी ऐं फ़ारसी जो ॼाणो हो। किताबनि वग़ैरह में ॿुधायो वञे थो त लाल शहबाज़ कलंदर जो सिलसिलो नस्ब अमीरुल मोमिनीन हज़रत इमाम अली इब्न अबी तालिब सां वञी मिले थो। सूफ़ी बुज़ुर्ग ऐं मज़हबी शाइर हुअण जे करे दुनिया में रहंदड़ हिंदू तोड़े मुसलमान इज़त कंदा हुआ। लाल शहबाज़ कलंदर सॼी मुस्लिम दुनिया घुमियो ऐं मुल्तान में हुनजी मुलाक़ात बहाउद्दीन ज़करिया, बाबा फ़रीद शकरगंज, सैयद जलालुद्दीन शाह बुख़ारी सां थी ऐं उहे ई सूफ़ी दुनिया जा मशहूरु बुज़ुर्ग सॾिया वञनि था। लाल रंग जो हुअण जे करे लाल सॾियो वेंदो हो ऐं कलंदर ऐं शहबाज़ हिन जा लक़ब हुआ। असुलु नालो सैयद उस्मान शाह मरवंदी हो। मज़हबी ॼाणो हुअण सां गॾोगॾु केतिरनि ई ज़बाननि जो ॼाणो हो, मिसाल तौरु पश्तू, फ़ारसी, तुर्किश, अरबी, सिंधी ऐं संस्कृत ॼाणींदो हो। लाल शहबाज़ कलंदर आख़िर में अची सिंध में तरसियो ऐं आख़िरकार 1274 में हिन जहान फ़ानी मां अलविदाई करे वियो ऐं हाणे सिंध जे शहर सेवण जी मिटी हेठि दफ़न थियल आहे। इस्लामी साल जे महीने जी शोबान जी 18 तारीख़ ते हर साल उर्स मल्हायो वेंदो आहे। साल 1356 में मक़बरो तैमीर करायो वियो ऐं मज़ार शीशे जे कम सां गॾोगॾु सिंध जी मशहूरु काशी वारी चित्रसाज़ी सां सजाई वई आहे ऐं सोनी चादर जो दरवाज़ो पिणु लॻल आहे, जेको ईरान जे शाह रज़ा शाह पहलवी तोहफ़े तौरु ॾिनो ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी अॻुवाणी हेठि लॻायो वियो। दरगाह जे विच वारो इलाइक़ो 100 स्क्वायर यार्ड ते मुश्तमिल आहे, जंहिंजे विच में क़बर आहे जेका चांदी सां सजायल आहे। उहा चांदी वागन कबीले जे सरदार महबूब अली वागन तोहफ़े तौरु ॾिनी ऐं क़बर जे हिकिड़े पासे अक़ीदतमंदनि जे पढ़ण जे लाइ क़ुरान शरीफ़ रखियल आहिनि, त ॿिए तरफ़ रोशनी जे लाइ ॾीया रोशन कया वेंदा आहिनि। लाल जो उर्स हर साल इस्लामी साल जी शोबान वारे महीने जी 18 तारीख़ लॻायो वेंदो आहे, जंहिंमें ॾेह तोड़े परॾेह जा 2 मिलियन अक़ीदतमंद ऐं फ़क़ीर हाज़ुर थियनि था ऐं हर 3 ॾींहं ते सेवण शहर जूं गलियूं अक़ीदतमंदनि, ज़ाइरीन ऐं फ़क़ीरनि खां भरियल हूंदियूं आहिनि, जेके दरगाह ते ॻाइण वॼाइण ऐं धमाल ते वेंदा आहिनि। कई ज़ाइरीन पंहिंजे मन जूं आसूं खणी वेंदा आहिनि ऐं पूरियूं करण जे लाइ ऐं अक्सर करे सूमर जे ॾींहं खे साओ सूमर सॾियो वञे थो, उन ॾींहं ते धमालूं लॻंदियूं आहिनि ऐं फ़नकार मौसीक़ी जो सुर पखेड़ींदा आहिनि। साल 2017 में फेबरवरी जी 16 तारीख़ ते दरगाह में धमाल जे दौरान दहशतगर्द धमाको थियो, जंहिंमें 88 खनि माण्हू जानियूं विञाए वेठा हुआ। त दोस्तो, इहा हुई मुंहिंजी ठहियल सैयद उस्मान शाह मरवंदी ते वीडियो, जंहिंखे लाड व प्यार सां लाल शहबाज़ कलंदर सॾियो वञे थो। जेकॾहिं इहा मुंहिंजी वीडियो अव्हांखे पसंदि आई हुजे त सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं घंटी जो बटण दॿायो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। महिरबानी।